दोस्तन के अस्सलाम वालेकुम या अली मदद जीएसएन जी लतीफ़ जी धरती जी लतीफ़ जी बोली जीअं त सॼे लाड़काणे को ही काफ़िलो भिटाई पैनल जेको आहे सो पंहिंजे एजाज़ सोलंकी अली रोशन शेख आशिक़ दायो लारे सॼण सॼो क़ाबिल एतिराम अब्दुल नबी सारियो ऐं मां नाची तव्हांजो भाउ सता लाल ऐं तव्हांजे शिकारपुर में गुल प्रोडक्शन वटि आया आहियूं ऐं हक़ी गुल अकेडमी सो सच पुछो त गुल अकेडमी वटि हमेशह असांखे मोहबत मिलियूं छो त असांजो शिकारपुर त पंहिंजो घरु आहे सम्झो छो त असां हर वक़्तु हर पल ॿिए ॾींहुं टे ॾींहं असां तक़रीबन हिते अचु वञु हूंदो ई हूंदो आहे सो पंहिंजी टीम सॼा उहिदेदार दुआ बि कजो ऐं मां छा चवां गुल प्रोडक्शन पंहिंजो वटि पाण हुन जूं मोहबतूं मिलंदियूं जंहिंमें तव्हां ॾिसी चुकियो असांजा जेके ॿिया असांजा दोस्त आया आहिनि हुन जो मोहबत जो इज़हार कहिड़ो आहे वो तव्हां पाण ॾिठो बहरहाल असांजी दुआउनि त गुल प्रोडक्शन हमेशह ज़िंदा हूंदी गुल अकेडमी हमेशह ज़िंदा हूंदी मामा अली गौर ज़िंदाबाद जब्बार खोखर ज़िंदाबाद पंहिंजो फ़याज़ ज़िंदाबाद ज़ात मोहम्मद ज़िंदाबाद ॿिया सभु ज़िंदाबाद मां बि ज़िंदाबाद इहा छा बेटा असां मोहतरम लारिफ सजण साहब अस्सलाम वालेकुम लारिफ सजण थिएटर आर्टिस्ट जी ख़िदमत में हाज़िर आहियां गुल आर्ट अकेडमी जा जेके भी दोस्त आहिनि माशाल्लाह तमामु टैलेंटेड आर्टिस्ट आहिनि मुंहिंजो उन्हनि सां चङो ख़ासो हिते वक़्तु गुज़रियो आहे शिकारपुर में जॾहिं ज़ेड्स प्रोडक्शन जो प्रोजेक्ट करणु मां हिते आयो एज़ अ ट्रेनर त हिननि सभिनी दोस्तनि सां जॾहिं मूं कमु कयो गॾिजी त मूं ॾिठो त हिननि जी टीम में केॾा टैलेंटेड आर्टिस्ट आहिनि ऐं माशाल्लाह जॾहिं उन्हनि जो उहो जेको प्रोग्राम हुयो जेको प्ले हुयो असांजा जेके बि प्लेस थिया उन्हनि में सभिनी खां जेको बेस्ट प्ले हुयो उहो गुल आर्ट अकेडमी जो हुयो ऐं आशिक़ अली दायो साहब साईं वॾी महिरबानी गुल आर्ट अकेडमी जे सभिनी दोस्तनि जा लख एहसान कुर्ब जिन्हनि एतिरो मान बख़्शियो इज़त ॾिनी गुलनि जी वर्खा कई गुलनि जा हार पाराया इहे हार पाइण खां पोइ यकीनन इहो हिकिड़ो यकीन थी वियो आहे त हीअ असांजी जेका हार आहिनि इहे जीत जी निशानी आहे इन खां अलावा असां पाण नंढी नंढी अकेडमियुनि जा ऐं आर्ट क्लबनि जा हिसा रहिया आहियूं उहे दौर वरी अॼु हिन आर्ट अकेडमी में जॾहिं वेठा आहियूं त उहे ॼण त यादूं ताज़ियूं थी वियूं आहिनि असांखे महसूसु थिए त वाक़ई असां जेके असांजो माना बेसिक इहो ई आहे अकेडमी मां असां ऐं आर्ट क्लबनि मां स्टार्ट कयो आहे जिते मामे अली गौर जहिड़ा माण्हू हुजनि जिते अहिड़ा सुहिणा सुहिणा दोस्त हुजनि आर्ट अकेडमी में उतां जा दोस्त छो न तरक़ी कनि साईं अली रोशन शेख साहब महिरबानी ज़फ़र भाउ ॻाल्हि इहा आहे त गुल आर्ट अकेडमीअ में पहिरियों दफ़ो मुंहिंजो अचणु थियो आहे ऐं हिननि दोस्तनि जेको मान ॾिनो आहे जेका इज़त ॾिनी आहे उहा हिन गुलनि जी सूरत में जेको उन्हनि हार पाराया आहिनि ऐं जेका गुलनि जी वर्खा कई आहे उन्हनि हक़ीक़त त असांजी दिलि बाग बहार थी वई आहे हीअ हिकिड़ा सुठा सुहिणा आर्टिस्ट हुजण सां गॾु मोहबती माण्हू बि आहिनि ऐं इन जी मोहबत हमेशह यादि रहंदी उन्हनि जूं हीअ जेको उन्हनि असांखे मान ॾिनो आहे इहो विसारण जहिड़ो न आहे हीअ सुहिणा आर्टिस्ट आहिनि सभिनी जी वॾी महिरबानी लख लाइ महिरबानी असांजो क़ाबिल एतिराम भाउ एजाज़ सोलंकी बहितरीन राइटर असांजो डायरेक्टर बहितरीन एक्टर अस्सलाम वालेकुम या अली मदद एजाज़ अली सोलंकी तव्हांजो पुराणो ख़ादिम ड्रामा राइटर जीअं सिंध उअं ई असांजी अमर आहे ऐं सिंध हिकु बाग़ जो नालो आहे ऐं असांजा जेके बि फ़नकार आहिनि उहे उन बाग़ जा गुल आहिनि ऐं उहे गुल सदाईं पिया महकंदा ऐं असांखे ॾिसी हिननि दोस्तनि जी जेका असां सां मोहबत आहे उन लाइ असां जेतिरो बि शुक्रियो हिननि जो अदा कयूं उहो तमामु घटि आहे ऐं मुंहिंजी दुआ आहे त इहे हमेशह गुलनि वांगुरु सुरहा रहंदा ऐं हिननि दोस्तनि जी आजियां ॾिसी असांखे अॼु पंहिंजी जीत जो यकीन थी वियो आहे उहो जेको यकीन ॾियारो आहे उहो हिननि फ़नकारनि ॾियारो आहे असांजी पंहिंजी ख़ादिम वारी हैसियत आहे पर हिननि दोस्तनि जी मोहबत असांखे अॼु कामयाबु करे छॾियो आहे ऐं इनशा ताला असां तव्हांजी ख़िदमत असांखे हाणे अलाह एतिरी तौफ़ीक़ ॾींदो त असां तव्हां सभिनी जी ख़िदमत करे सघंदासीं असांजो मोहतरम अब्दुल नबी सारियो साहब ॿ अखर सर असांजो अब्दुल नबी सारियो शिकारपुर जे रहवासी खे आर्ट गुल आर्ट अकेडमी खे अस्सलाम सॼी जेकी संस्था आहे आर्ट अकेडमी जी उन सभिनी खे अस्सलाम वालेकुम या अली मदद ऐं एज़ अ सेक्रेटरी आर्ट्स काउंसिल लाड़काणो हमेशह आर्टिस्टनि जी इज़त कई आहे आर्टिस्टनि जी ख़िदमत कई आहे ऐं इंशाअल्लाह अॻे बि कंदो रहंदुसि अॼु हिते जेको आहे हिननि जूं मोहबतूं ॾिसी हिननि जंहिं तरीक़े सां आदरभाव कयो आहे असांखे ॾाढो हिकिड़ो ख़ुशी महसूस थी थिए त असां रियल आर्टिस्टनि सां गॾु आहियूं ऐं रियल आर्टिस्टनि वटि पहुता आहे हमेशह तव्हां सभु कामयाबु हूंदव हमेशह तव्हां सभु ख़ुशि हूंदव ऐं असांजे लाइ तव्हां दुआ
दोस्तों जीअं त अॼु असां शिकारपुर में आया आहियूं असांजो शाह भिटाई जो पैनल जेके बि असांजा उहिदेदार ऐं जेके इंशाल्लाह इलेक्शन में बीहंदा इंशा अल्लाह ताला अल्लाह जे हुकुम सां उहा इलेक्शन सभु फ़तेह थींदा इलेक्शन खटंदा ऐं दोस्तनि जूं महिरबानियूं गुल आर्ट अकेडमी वारनि जूं जिन एॾो बहितरीनु इस्तक़बाल कयो ऐं मोहबतूं ॾिनियूं ऐं सभिनी दोस्तनि खे इहा ई गुज़ारिश कंदासीं त वधि खां वधि शाह भिटाई पैनल खे कामयाबु कंदा ऐं उनखे वोट कंदा ऐं इंशा अल्लाह इहो फनकारनि जी कामयाबी थींदी ऐं फनकारनि जूं मोहबतूं ऐं इंशाल्लाह शाह भिटाई पैनल वधि खां वधि पंहिंजे फनकारनि जे लाइ आर्टिस्टनि जे लाइ या लिटरेचर सां जेके वाबस्ता दोस्त आहिनि उन्हनि जे लाइ कमु कंदो दोस्तनि जूं महिरबानियूं सभिनी जी वॾी महिरबानी सभिनी दोस्तनि जे लाइ तूं बि कुझु ॻाल्हाए असां ॻाल्हाईंदासीं